ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। सर्व शक्ति स्वरूप, सर्व ज्ञान स्वरूप, सर्व गुणन सां संपन्न मां आत्मा परमात्मा जी संतान। मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे असांखे छा करिणो आहे जीवन में। परमात्मा जहिड़ा गुण, परमात्मा जहिड़ी शक्तियूं, परमात्मा जहिड़ो ज्ञान, जो परमात्मा में ज्ञान आहे, गुण आहिनि, शक्तियूं आहिनि, उहो असां में बि हुजणी खपनि। न जीअं माण्हू चवंदा न आत्मा सु परमात्मा, आत्मा सु परमात्मा न थींदो आहे, लेकिन आत्मा परमात्मा जहिड़ा गुण धारण कंदी आहे। परमात्मा जा गुण, परमात्मा जी शक्तियूं, परमात्मा जा ज्ञान जॾहिं आत्मा में धारण थी वेंदा आहिनि त आत्मा परमात्मा जीअं शक्तिशाली, ज्ञानवान, गुणवान थी वेंदी आहे। लेकिन आत्मा त आत्मा आहे, है न। जीअं पीउ आहे, ॿार आहे, भले ई ॿार पीउ जहिड़ा संस्कार स्वयं धारण करे वठे, लेकिन पीउ त पीउ हूंदो न, ॿार त ॿार ई हूंदो न। ईअं ई बाबा असांखे चवनि था कि आत्मा परमात्मा जहिड़ा गुण, परमात्मा जा गुण, शक्तियूं, ज्ञान धारण करे परमात्मा जीअं थी वेंदी आहे, लेकिन आत्मा त आत्मा रहंदी न, परमात्मा परमात्मा ई रहंदो। वो अशरीरी अजन्मो भगवान कहलाईंदो आहे। आत्मा शरीर धारण करे पोइ जेको बि शरीर जो नाम रूप हूंदो उन अनुसार पाठ वॼाईंदी न, है न। जीअं सम्झो भगवान खां पोइ ब्रह्मा विष्णु शंकर, हिन सृष्टि ते अचो त कृष्ण खे भगवान जे रूप में पूजदा आहिनि, है न। अॼु कंहिंमें बि अगरि भगवान जा कुझु बि गुण अची वेंदा न त उनखे छा टाइटल ॾींदा आहिनि माण्हू? भगवान। हिकु बि अगरि गुण अची वञे, अॼुकल्ह जा देहधारी संत सन्यासी खे माण्हू चईंदा आहिनि इहे भगवान, पर सोचो उन्हनि में त आहे न भगवान जो पंच की बि शक्ति न आहे, पंच की बि शक्ति न आहे, मतिलबु एॾी घटि, जरासी। ऐं कृष्ण में त भगवान जी इलाही शक्तियूं, इलाही गुण, इलाही ज्ञान आहे। मतिलबु कि उहो बसि हुनखे भगवान न चई सघंदा आहियूं छो जो हुन वटि शरीर अथसि, है न। लेकिन हुनजो सत्युग में हुनजो आत्मा और शरीर हिकदमि शुद्ध प्योर हूंदो, है न। हिन समय उहा आत्मा विकारनि जे वश थी करे पतित थी वेंदी आहे। पोइ जॾहिं हिन समय परमात्मा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि त हुनखे पावन ठाहींदा आहिनि, हुनजी आत्मा त पवित्र थी वेंदी आहे, लेकिन हुनखे शरीर सत्युग में ओड़ो पावन मिलंदो।
त बाबा असांखे चवंदा ॾिसो जरा बि माण्हू थोरो बि अगरि सहन शक्ति धारण करे वठंदो आहे न, अगरि जरा बि माण्हू में अगरि सहन शक्ति अची थी वञे त माण्हू छा चईंदा, इहे त जीअं भॻवानु आहे। मतिलबु भॻवान जा गुण, भॻवान जी शक्तियूं स्वयं में धारण करणु। भगवान जा गुण, भगवान जी शक्तियूं स्वयं में धारण करणियूं आहिनि असांखे, है न। असां भगवान न थी सघंदा आहियूं, लेकिन हुन जा गुण शक्तियूं स्वयं में धारण करणियूं आहिनि। त असांखे उहे गुण कीअं कंदासीं? भई असां जॾहिं हाणे पतो त आहे सहन शक्ति छा हूंदी आहे, समाइण जी शक्ति छा हूंदी आहे, शांति जी शक्ति छा हूंदी आहे न। अॼु ॾिसो साम्हूं जो साम्हूं माण्हू ग़लति कमु करे थो, कोई ॿियो ग़लति कमु करे जंहिंसां असांजो दैहिक संबंध न आहे, त असां चऊं असांजो छा मतिलबु, करे थो त करणु ॾेसि, है न। असां चईंदासीं असां अगरि उन्हनि में पईंदासीं त फसी वेंदासीं, त बि दुआ त करे सघंदा आहियूं। लेकिन अगरि कोई असांजो ई दैहिक संबंधी असांखे नज़र अचे थो ख़राबु थो करे, ग़लति थो करे, त असां छा करूं? असांखे त परमात्मा जीअं शांति रहणो आहे। भॻवान चए थी शांति जी शक्ति यूज़ कर। भॻवान खे नथो नज़र अचे हिन सृष्टि ते छा थो थिए, है न। भॻवान हर हिक में त न आहे, कण कण में त न आहे, लेकिन हुनखे पतो त आहे हिन ई सृष्टि में केॾा ग़लति कम थियनि था दुनिया में, है न। माण्हू ॿारनि खे बि नथा छॾनि, 10 महीने जी ॿारनि खे बि माण्हू ग़लति कमु करण में छॾनि ई नथा। मतिलबु सोचो हुन इंसान जा वीचार कीअं हलंदा हूंदा, केॾो उनजी बुद्धि केॾी गंदगी वारी हूंदी, है न। कि हुन आत्मा जी बुद्धि में केॾी गंदगी हूंदी कि हुनखे लॻे थो भई इहे नंढी 8-9 महीने जी ॿारनि खे बि माण्हू हुननि सां बि ग़लति कमु करनि था, छोरियुनि सां। त सोचो करण वारे जी बुद्धि केॾी ख़राबु हूंदी। बुद्धि ख़राबु कीअं थींदी आहे? जॾहिं असां टीवियुनि में ॾिसंदा आहियूं न अहिड़ा चीज़ूं, हाणे ॾिसो तव्हां ॿारनि सां गॾु इहे सभु टीवियूं मूवी ॾिसंदा आहियो न, त ॿार ॾिसंदा आहिनि न अहिड़ा सीन, त हुननि खे लॻंदो आहे असां बि करे ॾिसूं। ईअं थींदो आहे। जीअं जीअं ॿारनि खे उहो चीज़ ॾेखारींदा आहियूं न, त हुननि जे अंदरि बि उहो फीलिंग ईंदी आहे। न त जेका ग्रंथनि में लिखियलु आहे भई 9 साले जी उहा छोरी नानी ठहींदी, कीअं ठहींदी? ईअं ई ठहींदी, ठही वई आहे, अञा ठहींदी छा, ठही वई आहे, है न। त इहे कीअं थींदो आहे? भई माण्हू टीवियुनि में ॾिसंदो आहे, अहिड़ी चीज़ूं ॾिसंदो आहे, त हुनजी बुद्धि ख़राबु थी वेंदी आहे। हुनजी बुद्धि में पोइ उहो ॻाल्हियूं, उहो दृश्य ईंदा आहिनि, पोइ कॾहिं लॻंदो आहे मां बि ईअं करे ॾिसां। त सोचो हाणे मतिलबु माण्हुनि जी केॾी गंदी बुद्धि थी वई आहे। ऐं घर वारा ई, ॿाहिरां वारा न, घर वारा ई ॿारनि सां गॾु एॾो ग़लति कमु करनि था। छो जी सॼो ॾींहुं उहे टीवियूं पिक्चरियूं ॾिसंदा, मन त भॻवान जो माण्हुनि में लॻे ई नथो, है न। छो जी माण्हू सिर्फ़ु ग्रंथ शास्त्र ॿाहिरां ई थो पढ़े, उनजो अर्थ जेसि ताईं कढण में पंहिंजी बुद्धि खे बिज़ी न कंदा। मेन हूंदो आहे असांजी बुद्धि खे बिज़ी करणु। हाणे ॾिसो लाइट वारो जेको लाइट ठाहींदो, उनजे दिमाग़ में छा हलंदो रहंदो कि मूंखे ये लाइट जो कमु करिणो आहे, हा हिन तार में ईअं फिट करिणो आहे, हिन तार में ईअं फिट करिणो आहे, है न। कुझु ख़राबु बुद्धि जा ख़्यालात बि हूंदा आहिनि उन्हनि जे, लेकिन
कम जे समय त उहे इहे ई कंदा, न त लाइट ख़राबु किथे किथे ॿियो किथे लॻाए छॾंदा। त इहे ई असांखे घर गृहस्थी में अगरि असां कर्म था करूं, धंधो था करूं या ॿार कुझु बि करनि था, त हुननि जी बुद्धि हुन में लॻणी खपे। भई ये चीज़ कीअं, ये चीज़ कीअं, हिन में हीअं करूं, हिन में हीअं करूं। कई बार अगरि ॿार ज़्यादा बि पढ़ाई लिखाई ऐं हिननि में बि ज़्यादा बुद्धि लॻाईंदो आहे त बि सुठो। चलो भॻवान जे नाम में लॻाए थो पंहिंजी बुद्धि त बि सुठो, हुन जो नाम वठे त उहो बि सुठो है न। त हिन करे पंहिंजे ॿारनि में अॼुकल्ह ॿार छा हर हिक में त अहिड़ी चीजूं ॾिसो ई घटि, ॾिसो ई न घटि छा ॾिसो ई न। छो जो अहिड़ी चीज जॾहिं ॾिसंदा आहिनि न त माण्हुनि जे दिमाग़ में जल्दी वेही रहंदो आहे, ऐं ॿारनि जे दिमाग़ में जल्दी वेही रहंदो। भई वॾनि खे त सम्झ में ईंदी इहे ग़लति कमु आहे, इहे ग़लति ॻाल्हि आहे, लेकिन ॿार ॾिसंदा उहो सोचंदा भई इहो बि कोई कमु हूंदो आहे, त पोइ उहो ॾिसी करे पोइ करणु लॻी वेंदा आहिनि। त इन करे हिन में असांखे ई सावधान थियणो आहे न। भई असांखे ई सावधान थियणो आहे, असांखे ई ध्यानु ॾियणो आहे, उन्हनि खे किथे न किथे बिज़ी करिणो आहे। ॾिसो भई पंहिंजे ॿारनि खे अगरि पढ़ाई लिखाई में हिननि जो दिमाग़ु नथो लॻे, अगरि पढ़ाई लिखाई में हिननि जो दिमाग़ु नथो लॻे त हुननि खे कंहिं न कंहिं अहिड़े कम में लॻाए छॾो जंहिंसां हुननि जी बुद्धि बिज़ी रहे, ताकी हुननि जी बुद्धि हेॾे होॾे भटके न, इहे उहे ख़्यालात न हुजनि। ऐं हमेशह हर हिकु ख़ुदि खे ऐं पंहिंजे ॿारनि खे, हर हिकु इंसान परमात्मा जी छित्र छाया जे हेठां रहे। त ॾिसो अॼु जंहिंमें इहे ख़्यालात ईंदा उनखे माण्हू छा चईंदा, इहे त जीअं कंस हैवान जीअं आहे। कंस मतिलबु मारण वारो, रावण मतिलबु चिल्लाइण वारो, ग़लति कमु, विकारी, गंदी सम्झ वारो, है न। त इहे कोई रावण कंस कोई ॿिए दुनिया में न आहिनि, हिन ई दुनिया में तव्हांखे रावण ऐं कंस जहिड़ा माण्हू मिली वेंदा जो इहे ग़लति कमु कंदा आहिनि। त उहे आहिनि ई अहिड़ा, हुननि जे दिमाग़ में कचिरो आहे, हुननि जी आत्मा में विकार बुराइनि जे वश थियल आहे। उहा जीअं न कोई ॿी आत्मा कंहिंखे वश कंहिंजे शरीर में प्रवेश करे उन सां ग़लति कमु कराईंदी आहे न, ईअं ई उन्हनि आत्माउनि खे विकार बुराई पंहिंजे वश करे वठंदा आहिनि। पोइ उन समय उन्हनि खे कुझु सम्झ में ई न ईंदो आहे, उहो त परवश आहिनि। लेकिन अगरि कोई समझदार व्यक्ति हूंदो आहे या जंहिंसां बि उहो ग़लति कमु करणु चाहे थो, उहो अगरि समझदार हुजणु, हिन हेॾो 8-10 महीने जे ॿार खे उनखे केरु कंदो न। त माउ पीउ खे केॾो सतर्क रहणो आहे, केॾो ध्यानु। ईअं ई थोरी माउ पीउ ठही वियासीं, मतिलबु माउ पीउ ठहिणु मतिलबु तव्हांखे हिकु ॿार जी ज़िमेवारी आहे, है न। माउ पीउ खे भॻवान जो टाइटल ईअं ई थोरी मिली वेंदो, है न। भॻवान हुनजा जेसिताईं ऑर्गन्स वॾा नथा थियनि, जेसिताईं हुनखे सम्झ नथी अचे, तेसिताईं माउ पीउ खे हुनजी जीअं सेवादारी ठही सेवा करणी आहे, है न। सेवादारी थी करे सेवा करणी आहे, न त उन्हनि ते बोझ पईंदो, न त उन्हनि ते बोझ पइजी वेंदो आहे। भई तव्हां हिननि जी ठीक रीति न कई। भई अॼुकल्ह ॾिसो माण्हू त सोचंदो की भई भॻवान त चए थई गुस्सो न कर, लेकिन नज़र अचे थो ॿार केॾो ग़लति कमु करे थो, है न। त हुन में बि असां छा करूं? गुस्सो करे अगरि असां अॼु माण्हू सोचंदो असां गुस्सो करे उन्हनि खे कंट्रोल रखूं, उन्हनि खे डांटूं मारूं, त बि अॼुकल्ह जा ॿार या कोई बि
कुछ भी ग़लति कमु करण में डिॼे नथो। त अहिड़ी सिचुएशन में असांखे भॻवान जी मदद वठणी पवंदी आहे। शांति जी शक्ति सां हुन आत्मा खे परमात्मा जी छत्र छाया में अनुभव करो, ताकी उहो अहिड़ो कमु करे ई न। जीअं न कोई कंहिंखे पंहिंजे वश करे छॾंदो आहे त उहो जो चईंदो आहे उहो ई कंदो रहंदो आहे। त असां बि भॻवान खे यादि करे उन्हनि जी आत्मा खे एॾो परमात्मा जी छत्र छाया में रखूं कि उहो ग़लति कमु करनि ई न ऐं उन्हनि सां थिए बि न, है न, उन्हनि सां थिए बि न। अॼुकल्ह ॾिसो दुनिया में ॾाढो ई मतिलबु सावधानी सां हलण जो समय आहे। हाणे भई हर काथे त माउ पीउ ॿारनि सां न वेंदो, है न, चाहे नंढा ॿार आहिनि चाहे वॾा आहिनि, केतिरो बि। तंहिंखां सुठो असांखे हिकदमि निश्चिंत निर्भय थी करे भई इहे बि आत्मायूं आहिनि, परमात्मा जी छत्र छाया में आहिनि, भॻवानु हिननि जी रक्षा कंदो, हलो वञो। ॿियो छा करे सघंदा आहियूं न। अगरि कोई माण्हू सोचे कि असां हिननि खे घर में ई विहारे ॾियूं, हिननि खे हेॾे बि न वञणु ॾियूं, त उहो परेशान थी वेंदा। त चल ठीकु आहे, इहे बि भॻवान जो ॿार आहे, इहे बि भॻवान जी छत्र छाया में आहे, चल वञ, तूं ॼाण तुंहिंजो भॻवानु ॼाणे। ईअं असांखे हिकदमि निश्चिंत रहणो आहे। अॼुकल्ह दुनिया में न ॾाढा माण्हू हलंदे चलंदे, माउ पीउ सां गॾु ॿारु वञे थो, माउ पीउ सां गॾु ॿारु वञे थो, माउ पीउ खे अखियुनि में मिर्च विठी करे विझी करे ॿार खे खणी हली था वञनि। हाणे अहिड़ी दुनिया में माण्हू छा करे? मतिलबु काथे बि सिक्योरिटी न आहे न। अॼुकल्ह छोरियूं छा छोरनि खे बि खणी था वञनि, मतिलबु हलंदे चलंदे रास्ते ते। पहिरियों त माण्हू चलो ईअं कंदा, लेकिन अॼुकल्ह त हलंदे चलंदे सभिनि जे साम्हूं ई पुलिस बि कुझु नथी करे सघे। मतिलबु अहिड़ी दुनिया में नेगेटिविटी, पाप दिन प्रतिदिन वधंदो ई थो वञे, है न। कंहिं सां दुश्मनी हल लॻाए वटि टकर हई ऐं भॼो, छा कंदो? त अहिड़ी दुनिया में माण्हू केरु कंहिंजी टेंशन करे, ख़ुदि जो ध्यानु रखे, ॿियनि जो ध्यानु रखे। ऐं न करे त माण्हू चईंदा अरे ॿारनि खे पढ़ाइनि नथा, ईअं नथा करनि। त दुनिया में न ॾाढो ई सोचे सम्झी करे चारो तरफ़ ॾिसी करे हलो। हिन दुनिया में असां कंहिंखे बि ईअं न चई सघंदा आहियूं कि तव्हां हीअं छो था करो। हर हिकु इंसानु डिॼल वेठो आहे, हर हिकु इंसानु परेशान आहे, टेंशन में आहे। कंहिं वटि पैसा आहिनि, कंहिं वटि पैसा न आहिनि, कंहिं वटि पैसा हूंदे हुए बि सिक्योरिटी। न्यूज़ में त ॾिसंदा ई आहिनि माण्हू दुनिया में छा छा थो थिए। त अहिड़ा माउ पीउ पोइ ॿारनि खे मोकिलनि ई न, पोइ माण्हू चवनि। लेकिन असांखे चइणो ई न, है न, चइणो ई न आहे। ॿारनि खे मोकिलूं त प्रॉब्लम, न मोकिलो त प्रॉब्लम। पढ़ाई जे लाइ चओ त प्रॉब्लम, न चओ त प्रॉब्लम। त हिन में तव्हां समझदार थियो भई अहिड़ी हालति में असांखे कीअं हलणो आहे, अहिड़ी हालति में असांजो रक्षक केरु, है न। असां त भॻवान भरोसे ख़ुदि बि निकिरो, ॿारनि खे बि कढो, जो करिणो अथव करो, घर में रखिणो अथव त बि भॻवान भरोसे रखो, ताकी उन्हनि जो दिमाग़ ज़्यादा फालतू न घुमे। न त घर में वेही वेही बि ॿारनि सां अगरि तव्हां खेॾंदव न, उन्हनि सां कमु न कंदव, बिज़ी न रहंदव त उहो बि ख़राबु, है न। त हर हिकु सिचुएशन में असांखे कीअं हलणो आहे। हिन समय माण्हुनि खे ॾिसण जो समय न आहे भई हुनजो ॿारु होॾे थो वञे त मुंहिंजो ॿारु बि वञे, न, हीअं न करो। हुनजो ॿारु हेॾे हीअं पढ़े थो, मुंहिंजो ॿारु बि पढ़े, हीअं न करो। हिन समय आहे कि मूंखे पंहिंजे जीवन में कीअं हलणो आहे। दुनिया में जेको वातावरण हले थो उन वातावरण जे हिसाब सां मूंखे कीअं हलणो आहे। मूंखे पंहिंजे शरीर खे, पंहिंजे ॿारनि खे कीअं हलाइणो आहे, कीअं रखिणो आहे, इहो मूंखे ॾिसणो आहे।
है ना। हुन अनुसार अगरि असां जीवन जींदासीं हलंदासीं भॻवान भरोसे, भॻवान जो हथु असांखे सदा ई पकिड़े रखिणो आहे न। भॻवान भरोसे असांखे कीअं हलणो आहे उहो ॾाढो ई असांखे ध्यान में रखिणो आहे। और जेतिरो थी सघे न परमात्मा जो गुण, परमात्मा जी शक्तियूं स्वयं में धारण करे हर कर्म करो। असां भॻवान न थी सघंदा आहियूं, लेकिन असां भॻवान जा गुण शक्तियूं उन्हनि जो ज्ञान जीवन में धारण करे हलंदासीं त असांजे जीवन में सदा ई सुख शांती ख़ुशी ईंदी न। असांजे जीवन में सदा ई सुख शांती ख़ुशी ईंदी। ॿियो बाबा अॼु असांखे चवनि था कि असांखे जीवन में सदा ई समय ॾिसी करे हलणो कि दुनिया में समय कीअं थो हले, है न। हिन दुनिया में समय कीअं थो हले, समय अनुसार अगरि कमु कंदव त तव्हांजे जीवन में तव्हांखे बि ख़ुशी थींदी, ॿियनि खे बि ख़ुशी थींदी न। माण्हू चवंदा आहिनि न, जहिड़ो समय जहिड़ो माण्हू जहिड़ी सिचुएशन उन अनुसार ई हलो, उन अनुसार ई सोचो, उन अनुसार ई ॻाल्हायो, उन अनुसार ई कर्म करो त समझदारी हिन में ई आहे न। त हिन जे लाइ न ॾाढी धैर्यता खपे। अगरि असांजे अंदरि धैर्यता न हूंदी त पोइ असां सम्झी न पाईंदासीं कि हिन समय असांखे कीअं सोचणो, कीअं ॻाल्हाइणो, कीअं कमु करिणो आहे न। ॾिसो अॼु माण्हू जेको कमु सुबुह जो करिणो हूंदो आहे उहो राति जो करे थो, राति जो कमु सुबुह जो करे थो। उहो त ॾिसो हर हिक जी परिस्थिती आहे, हर हिक जो समय हूंदो आहे, हर हिक जी परिस्थिती, हर हिक जो पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब ऐं पंहिंजो पंहिंजो समय अनुसार इंसान हले थो। लेकिन बाबा असांखे चवनि था कि त बि असां पंहिंजे जीवन में ख़ुदि खे ॾिसो, स्व खे ॾिसो भई असांजे जीवन में छा आहे, असांजे जीवन में असांजी दिनचर्या, असांखे जीवन में कमु छा करिणो आहे। भई कंहिंजो सुबुह जो जल्दी ई घर जो कमु शुरू थी वेंदो आहे, धंधो शुरू थी वेंदो आहे, कंहिंजो ॾींहं जो शुरू थींदो आहे, कंहिंजो राति जो शुरू थी वेंदो आहे, कंहिंजो न राति जो सुबुह थींदो आहे। जीअं राति जो ई उन्हनि जो उथणु वेहणु खाइणु पीअणु हीअं लॻंदो आहे हिननि जे लाइ हाणे सवेरो थियो आहे, है न। त अहिड़ा ॿार बि हूंदा आहिनि, अहिड़ी फैमिलीज़ बि हूंदियूं आहिनि जंहिंजो राति जो ई किथे अहिड़ी कंपनीज़ बि हूंदियूं आहिनि, अहिड़ो धंधो बि हूंदो आहे जो राति जो ई शुरू थी वेंदो, त पोइ हुननि खे उन्हनि हिसाब सां ई हलणो पवंदो न, है न। त हुननि खे हुन हिसाब सां ई हलणो पवंदो। त ईअं ई असांखे स्व खे ॾिसणो आहे भई मुंहिंजो जीवन कीअं आहे, मुंहिंजो सॼे ॾींहं में कमु छा थींदो आहे, मूंखे कीअं जीवन जीअणो आहे। हुन अनुसार असां कर्म कंदासीं त सफलता प्राप्त थींदी। त हिन समय असांखे कीअं हलणो आहे जीवन में, स्व खे ॾिसो, स्व जो शरीर, स्व जे जेको बि घर में जो बि कमु आहे या ॿाहिरि जो बि कमु आहे, असांखे जीवन कीअं जीअणो आहे। ॿिया कुझु बि करनि असांखे उन सां मतिलबु न आहे। छो जॾहिं असां उन में कॉन्फिडेंट हूंदासीं, असां उन्हनि में जेको बि असां सॼो ॾींहुं कयूं था, अगरि असां उन में ख़ुशि आहियूं, है न, त ॿियो कोई कुझु बि करे असांखे उन सां कोई प्रॉब्लम, कुझु असां रीस ई न कंदासीं, असां उन्हनि ते ध्यानु ई न ॾींदासीं। अच्छा, मीठे मीठे सिकी लधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा खे यादि करो,